हेलो दोस्तों, अॼु हो पेपर जो ॾींहुं असांखे वञिणो नौशहर फिरोज डिग्री कॉलेज। पोइ असां तयारु थी ऐं गाॾी खे किक कई छो त असांखे पंहिंजे दोस्त खे खणणो हो। पोइ असां हुते जीअं पहुतासीं त असांखे ॿिया हिकिड़ा ॿ दोस्त मिली विया। हुननि सां 2-3 मिंट असां कचहरी कई। पोइ हुन दोस्त खे खणी ऐं असां नौशहर फिरोज ॾांहुं रवानगी कई हुई। पोइ जीअं असां नौशहर फिरोज डिग्री कॉलेज में पहुतासीं त हुते तमामु घणी तइदाद में रश हुई। पोइ हुते असांखे पंहिंजा ॿिया दोस्त मिली विया, हिकिड़ो शफ़ाक़त अब्बासी, ॿियो वसीम अब्बासी। पोइ उन्हनि सां कचहरी करे असां पंहिंजी क्लास में वियासीं। जीअं असां क्लास में दाख़िल थियासीं त हुते तमामु घणी रश हुई। पोइ असांखे पंहिंजी पेपर कापी मिली वई ऐं असां पंहिंजो पेपर कयो। पोइ फाइनली असांजो पेपर थी वियो ऐं असां पेपर करे पंहिंजो ॿाहिरि निकिरी आयासीं। पोइ असां गाॾी खे किक करणी ऐं असां घर जे तरफ़ वियासीं। दोस्तो, जो वीडियो सुठो लॻे त चैनल खे सब्सक्राइब कयो।